नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे हालांकि ब्रेकिंग न्यूज़ नालूं त सालारो में रिंद ऐं बिरोई बिरादरी में हलंदड़ तकरार तां मारिजी वियल 6 ॼणनि जा लाश क़ौमी शाहरा ते रखी वारसनि जो धरणो हंयो वियो। धरणे सबबि हज़ारें गाॾियूं क़ौमी शाहरा ते बीहजी वयूं। हथियारबंदनि घर में दाख़िल थी फायरिंग करे 3 औरतुनि समेत 6 ॼणनि खे क़त्ल कयो हो, जॾहिं त एसएसपी मटियारी धरणे वारे हंधि पहुची क़ातिल गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। बिरोई ऐं रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां हिक ई कुटुंब जा 6 ॼणा क़त्ल थियण बाद क़ौमी शाहरा ते लॻल धरणो ख़त्म कयो वियो। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवांखे हालांकि ब्रेकिंग न्यूज़ नालूं त सालारो में रिंद ऐं बिरोई बिरादरी में हलंदड़ तकरार तां मारिजी वियल 6 ॼणनि जा लाश क़ौमी शाहरा ते रखी वारसनि जो धरणो हंयो वियो। धरणे सबबि हज़ारें गाॾियूं क़ौमी शाहरा ते बीहजी वयूं। हथियारबंदनि घर में दाख़िल थी फायरिंग करे 3 औरतुनि समेत 6 ॼणनि खे क़त्ल कयो हो, जॾहिं त एसएसपी मटियारी धरणे वारे हंधि पहुची क़ातिल गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। बिरोई ऐं रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां हिक ई कुटुंब जा 6 ॼणा क़त्ल थियण बाद क़ौमी शाहरा ते लॻल धरणो ख़त्म कयो वियो। वधीक तफ़सीलात सां राब्तो कयो आहे भिटशा मां मोहम्मद जुमान चौहान सां। जी मोहम्मद जुमान चौहान, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, नाज़रीन खे आगाह कजो। जी बिल्कुल हाला बरसियां हथियारबंदनि जी कहिड़ी कार्रवाई फायरिंग करे निंड पियल 3 औरतुनि सौदो 6 ॼणनि खे क़त्ल कयो वियो। क़ौमी शाहरा ते मक़तूलनि जा लाश रखी धरणो हंयो वियो आहे। हाला जे कचे वारे इलाइक़े में पसंद जी शादी वारो तकरार तां औरतुनि सौदो निंड पियल 6 ॼणनि खे क़त्ल कयो वियो। एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुगियो ॿुधाए त फायरिंग जो वाक़ियो पसंद जी शादी जे तकरार पेश आयो, जंहिंमें बिरोई बिरादरी जे माण्हुनि रिंद बिरादरी जे हिक घर में घिड़ी निंड पियल घर भातियुनि मथां फायरिंग करे ॾिनी। नतीजे में 3 औरतुनि सौदो 6 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। क़त्ल थियलनि जे वारसनि ॿुधायो त 2 सालनि अॻु हिन जी भाइटी मुर्तज़ा रिंद बिरादरी जी छोकिरीअ सां पसंद जी शादी कई हुई। शादीअ खां पोइ कोर्ट छोकिरीअ खे पहिरीं दारुल अमान मोकिलियो, बाद में पोइ नौजवान सां गॾु रहण जी इजाज़त ॾिनी, जंहिं ते बिरोई बिरादरी जे सरदार जोगो करे असांजे ख़ानदान ते 2 लख रुपया ॾंड लॻायो, जेको अदा कयो वियो न। रक़म वठण बावजूद बि जवाबदार फायरिंग करे जेको आहे 6 ॼणनि खे क़त्ल कयो। वॾो ज़ुल्म थियो आहे, इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त वाक़िए ख़िलाफ़ वॾे अंग में रिंद बिरादरी जे माण्हुनि शहरी तौरु मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां वाबस्ता रखंदड़ वॾे अंग में माण्हुनि मक़तूलनि जा लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो हंयो वियो। धरणे में सबबु ॿुधाईंदड़ ट्रैफ़िक बंदि पियल आहे। मक़तूलनि जे वारसनि जो चवणु हो त पसंद जी शादीअ जो जुर्गो थियो हो, उन बावजूद असांजे बेगुनाह 6 ॼणनि खे क़त्ल कयो वियो आहे, जिन में 3 औरतुनि बि शामिल आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन्हनि जो जेको आहे नेशनल हाईवे ते मुकमल जेको आहे त ट्रैफ़िक जाम कई वई हुई, जंहिंखां पोइ एसएसपी मटियारी 4 कलाकनि खां पोइ जेको आहे त हिननि जे जेको आहे त वारसनि खे एतबार में वठी जेको आहे त हींअर नेशनल हाईवे मुकमल खोलियो वियो आहे, जंहिंमें ट्रैफ़िक बहाल थी वई आहे।